पसा पाणीअ मंझ पसा। असांखे उन्हनि जे मोटण जी पक्की उमेद आहे। असीं ही पाजा खपाए सभु कर्ज़ लाहींदासीं। असांजे इदारे खे मूंखे बकाया 2 लख रुपए जी पेमेंट खपे बस। हाणे सोचिया पियो त इन दरिया मां त पूरी कोन थींदी। तूं हिननि ते को रहम न कजाए, हिननि खे का माफ़ी बि न ॾिजाए। नसीबां घर में अकेली आहे, मूंखे ॾाढो उल्को थी पियो आहे। जीअं भेण जा भाइर वरनि खां गॾु न हुजनि, हुन भेण खे कुॼा वणंदो। नशे तड़ खोड़ाक नवायूं वंडा सरतियूं साम्हूं जिन जा अॼु पिणु छिकियो चाक। बाबुल साईं, इहा समूरी दरिया जी पटी अहांजे त हवाले आहे। बाबुल साईं, आं जेको कंदो आंखे केरु रोकींदो। हिकु ॾींहुं ॾिसजांइ, ही सभु कुझु मिटीअ जा दड़ा बणिजी वेंदे। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसा जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझ पसा।